राज़न मूंखे तव्हां सां 2 मिंट अकेलाई में ॻाल्हाइणो आहे। जेकॾहिं 2 मिंट तव्हांखे ही मीर जाफ़र ख़ान अकेलो छॾे त मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हांखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे न, असां सभिनी जे साम्हूं तव्हां ॻाल्हायो। का बि अहिड़ी ॻुझी ॻाल्हि न आहे जेका मां अकेलाई में कयां। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त मीर जाफ़र ख़ान जे साम्हूं तव्हां कॾहिं बि मुंहिंजी का ॻाल्हि न मञींदव ऐं न ई मीर जाफ़र ख़ान तव्हांखे का ॻाल्हि मञणु ॾींदो। मंसूर ख़ान, तव्हां सम्झण जी कोशिश कयो। जॾहिं हू चई चुका आहिनि त ॻाल्हियुनि जूं सभु वाटूं बंदि आहिनि त पोइ छोकिरी असांजे हवाले कयो त असां हलिया वञूं। हा, बाक़ी अकेलाईअ में वञी कहिड़ा तव्हां हिननि ग़रीबनि खे मौलूद ॿुधाईंदव? असल मक़सदु इहो आहे राज़न त छोकिरी जी तबियत सही न आहे। हुन ज़हर खाधो आहे, ख़ुदकुशी करण जी कोशिश कई अथई। इन करे मुराद छोकिरी तव्हांजे हवाले करणु नथो चाहे, छो त हुनखे इहो ई ख़ौफ़ आहे त किथे छोकिरी तव्हां न वञी ॿीहर ख़ुदकुशी जी कोशिश न करे। इन ई करे मुराद चवे थो त मां छोकिरी खे मुतमइन करे ॾींहं ॿिनि में तव्हां वटि छोकिरी छॾे वेंदुसि। हिकु मासूम न्याणी जी ज़िंदगी जो सुवालु आहे राज़न, पर तव्हां ज़िद ते बीठा आहियो त छोकिरी अॼु जो अॼु असांजे हवाले कई वई। सुभाणे जेकॾहिं छोकिरी ओॾां वञी मरी थी पवे त पोइ हुनजो केरु ज़िम्मेवार आहे? केरु खणंदो हुनजो ज़िम्मो? जॾहिं त मुंहिंजो पंहिंजो साहु ई पराओ आहे त पोइ मां पंहिंजी घरवारीअ जो ज़िम्मो छो खणां? ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे। हुनजी जेकी ज़िंदगी आहे उहा ज़िंदा रहंदी। बाक़ी मुराद छोकिरी खे घर में रहाए करे मौत खे वापसि नथो करे सघे। इन करे चवां थो मंसूर ख़ान, इहे वारानियूं ॻाल्हियूं छॾियो, छोकिरी खे असांजे हवाले कयो। अदा ही कॾहिं बि वापसि कोन वेंदा जेसीं असां हिननि जे अॻियां ज़ाहिर नथा थियनि। न अली ख़ान, न, इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदासीं। जेकॾहिं रज़न वारनि खे इहा ख़बर पइजी वई त गुलपरी सोढे सां निकिरी वई आहे त हू कमीणा असांखे बदनाम करण जी पूरी पूरी कोशिश कंदा। अदा खणी जो असां हिन ॻाल्हि खे ज़ाहिर न कंदासीं, पर ही वापसि वञण वारा बि कोन आहिनि। मंसूर ख़ान को न को हल ज़रूर कढी वठंदो ऐं मूंखे पूरी पक आहे त मंसूर ख़ान हुनखे राज़ी करे वापसि मोटाइण लाइ मजबूर कंदो। एकर त सोट सोढल आहे, सुठो कमु कयो आहे। जेकॾहिं अदी हिते हुजे हा त असां अदीअ खे हुननि जे हवाले कयूं हा। पोइ सॼी ज़िंदगी अदीअ जूं असां बददुआऊं खणंदा रहूं हा। जेकॾहिं अदी हिते बि हुजे हा न त पोइ बि उन ॿरंदड़ बाहि में मां अदीअ खे उछलायां कोन हा, पर मंसूर ऐं शाहनवाज़ खां ज़िमा खणाए पोइ अदीअ खे उन्हनि जे हवाले कयां हा। अदा हाणे सौट ऐं अदी जो तव्हां छा सोचियो आहे? पहिरियों हिन मसइले खे हल कयूं, उन्हनि जे बारे में पोइ सोचींदासीं। तव्हां इहो आख़िरी फ़ैसिलो कयो आहे त छोकिरी वठण खां सवाइ तव्हां हितां न मीता। हा मंसूर ख़ान, असांजो इहो ई फ़ैसिलो आहे। अॼु मुराद मरंदो मरी वेंदो, पर छोकिरी तव्हांजे हवाले कॾहिं कोन कंदो। पोइ तव्हां असांजे विच मां निकिरी वञो, असांखे ज़ोर अज़माई करण ॾियो। केरु मरे थो, केरु बचे थो, हिन खूननि खां तव्हां आज़ादु आहियो मंसूर ख़ान। मां आख़िरी चकर तव्हांजे करे ज़ोर लाहियां थो, पोइ जेको बि जवाबु हूंदो उहो मां अची तव्हांजे साम्हूं रखंदुसि। पोइ तव्हां ॼाणो, तव्हांजी मर्ज़ी। जेको बि ज़ोर लाहिणो अथव लाहे चओ। मंसूर ख़ान ते तव्हां इहो ई ज़ोर रखी वठो जे थोरी बि ठर कयव त मूंखे नथो लॻे त छोकिरी तव्हांखे मिलंदी। पर इहो ज़ोर ईअं ई रहंदो त हू छोकिरी ॾियण लाइ मजबूर थी पवंदा। हिकु छोकिरीअ जे करे मुराद मुड़ुस कोन माराईंदो, हुनखे बि ख़बर आहे। ॾिसूं था त आख़िरी जवाबु कहिड़ो थो ॾे। पहिरियों त मंसूर ख़ान विच मां निकिरे जी पकाई बि कंदो, पर तव्हां
पोइ ते बिल्कुल भी न हटिजो। भले केॾी बि पकाई करे, पर पंहिंजी ज़ाल खे हितां वठी वञण खां सवाइ कोन वेंदुसि। न ई पोइ ते हटंदुसि, विढ़ंदे विढ़ंदे मरी वेंदुसि, पर पोइ ते ख़ाली हथे कोन मोटंदुसि। हैदर, जी बाबा। तू भी होशियार राजा है, पंहिंजे माण्हुनि खे बि होशियार करे छॾ त इन्हनि खे अॻिते वधण न ॾियो। असांजे मुरादारा अचूं था। ठीकु आहे बाबा। हिरल तूं बि हिते बीह ऐं पाण खे पंहिंजे माण्हुनि खे मज़बूत करे बीहारजां। अली खान अच। ये जेके सभु घर तरफ़ विया आहिनि न, पक सम्झो त इहे छोकिरीअ खे पाण सां गॾु वठी ईंदा। थधो थी ककर, थधो थी। अञा त तो हिन मंसूर ख़ान जो ॿियो रंग ॾिठो ई न आहे। हू हाणे छा कंदा? इहा त पोइ ख़बर पवंदी त हू छा करण वारा आहिनि। हा, बाक़ी इहा पक रख, छोकिरी फ़िलहाल ॿाहिरि न आणींदा। कॾहिं बि छोकिरी तव्हांजे हवाले कंदा त मंसूर ख़ान जी गाॾी मुराद जे दर ते वेंदी ऐं हू छोकिरी मंसूर ख़ान जे हवाले कंदा। पोइ मंसूर ख़ान पंहिंजी गाॾीअ में पंहिंजी ज़िम्मेवारीअ सां छोकिरी तव्हांजे ॻोठ छॾींदो। बाक़ी हिन वक़्तु हू छोकिरीअ खे ॿाहिरि आणण वारा हरगिज़ न आहिनि। मां बि इहो सोचां पियो त हाणे पोइ वरी ॿियो ड्रामो न खेॾनि, छो त हाणे ज़िद जी ॻाल्हि थी वई आहे। मुराद बि न चाहींदो त मां छोकिरी ॾियां, छो त सॼे ॻोठ में उनजी बेइज़ती थी वेंदी। हा रज़न, ॻोठ तो वाह जो भॻिया। हाणे ॾिसूं त ज़िद कंहिंजी थी मथे थिए। केरु थो मल मारे, केरु सोभार थिए थो ऐं कंहिंजी हिते बेइज़ती थिए थी। शाहनवाज़ खान, असांजे तरफ़ इहो इशारो कॾहिं बि न ॾिजां। असां मरंदे मरी वेंदासीं, पर ख़ाली हथ कोन मोटंदासीं। जेकॾहिं मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल न थियो त लाशनि जा ढेर विछाए मुराद जे घर में खिरी करे छोकिरी खणंदासीं। मुराद मां पंहिंजी तरफ़ खां पूरो ज़ोर लाए चुको आहियां, पर ही हितां हटण वारा न। हाणे जेकॾहिं मां DSP खे फ़ोन करे ते पुलिस फोर्स बि घुरायां न, तॾहिं बि हुन मां को खड़तेर कोन निकिरंदो, छो जो इहो सूबेदार इन मीर जाफ़र जो पालतू आहे। हू कॾहिं बि राज़न वारनि जे मथां पोइ हटण लाइ ज़ोर न लाईंदो। हाणे मुराद मूंखे तूं ई ॿुधाए त छा करणु घुरिजे। पोइ तव्हां हीअं कयो, असांखे असांजे हाल ते छॾे ॾियो। तव्हां महिरबानी करे हितां निकिरी वञो, उहो ई असां पाण में निबिरी पवंदासीं। तव्हां निबरंदव हथियारनि जे ज़ोर ते, ऐं नाहक रत वहंदे मां नथो ॾिसी सघां मुराद। हाणे त रत वहंदो न बाबा, ॿी का वाट ई न आहे बची। नाहक रत वहाइण जो मूंखे बि शौक़ु न आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजे सिर मथां बदनामीअ जो दाग़ खणी ऐं रहज़न वारनि खे ॿुधाईंदासीं बि त छोकिरी घरां निकिरी वई आहे, त बि हू असांजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदा। न मुराद न, इहा ॻाल्हि उन्हनि सां करणी ई न आहे। असां त हिन मसइले खे हल करणु था चाहियूं। हाणे जीअं तव्हां चओ तीअं ई मसइलो हल कयूं, छो त नाक रत वाइण मां बि नथो चाहियां। हिकु चकर रुगो इहो हजूम हितां हटिजी वञे न, त पोइ मां इन राज़न ऐं ककर वारनि खे संभाले वठंदुसि। ही पोइ ते हटण लाइ तयारु ई न आहिनि, त पोइ ही हुजूम कीअं हटंदो? मुराद मूं कुझु सोचियो आहे। जेकॾहिं तव्हांखे को एतिराज़ न हुजे त मां इन हुजूम खे हितां टारे सघां थो। बाबा करणो चाहे तव्हां रुगो हुकुम कयो, असां इनकारी कोन थींदासीं। त पोइ मुराद ॿुध त मूं छा सोचियो आहे।
वाह साईं वाह, अरे थुका तव्हांजे बूथ ते, तव्हांखे त का गैरत जी ज़री बि न आहे, या त तव्हां में हिमत न आहे दुश्मन खे परे खां ॾंड ॾेखारे मटी था अचो। चाचा चाचा ब वॾा पाण में ॻाल्हाइनि पिया, जॾहिं उहे निबिरी पवंदा न पोइ जेको हुकुम मिलंदो उहो ई कंदासीं। मां त ॾिसां थो वॾनि खे त छा था चवनि। अदा रोक चाचा खे रोक, बीह चाचा बीह, जहिड़ो हितां शुरू थींदो पोइ तूं हेॾे काॾे पियो वञी। जेकॾहिं जहिड़ो हिते आहे त मलूक बि हिते हूंदो, इश्त दुश्मननि जा मथा कीअं थो कचा कया। तव्हां खटियो मुराद हाराए, मां इहा ॻाल्हि कॾहिं बि कोन कंदुसि, छो त मुराद बेगुनाह माण्हुनि जो रत आहे। तव्हां तयारी करे छॾियो, मां छोकिरी खे पंहिंजी गाॾी में वठी अचां थो, तव्हां बि हलो। मंसूर खान, छोकिरी असांजे हवाले हिते ई कयो। हाणे ॿार न थियो राज़न, ऐं ना ई मुड़ुसु माराइण जी कोशिशि कयो। मां पहिरियां ई छोकिरी खे पंहिंजी गाॾी में वठी हिते ईंदुसि, ऐं पोइ छोकिरी खे तव्हांजे ॻोठ में तव्हांजे हवाले कंदुसि। मंसूर खान, छोकिरीअ खे कुंवार जे जोड़े में वठी अचिजां, छो त असां पंहिंजी भेण खे बि कुंवार जे जोड़े में मोकिलियो होसीं। सर मीर शाहनवाज़ खान ऐं मंसूर खान में जेको मसलो हले पियो, मूंखे शक आहे त उते को वॾो नुक़सान न थिए। उतां जी कहिड़ी ख़बर आहे? ॿई धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं हथियार बंदि थी बीठियूं आहिनि। असांजे हलण जो को बि फ़ाइदो न थींदो। खणी मां मीर शाहनवाज़ खान खे पंहिंजी ज़िद तां लाहे बि वेंदुसि, पर मंसूर खान हिकु क़दम बि पोइते न हटंदो। उन्हनि खे तव्हां आज़ादु छॾे ॾियो, जेको नुक़सान करण वारो अथनि करे वठनि। सर मंसूर खान जो माण्हू ज़फ़र हार नथो मञे, उनजो छा करिणो आहे? जेकॾहिं तव्हां हुकुम ॾियो त उन मां हथु कढी छॾिजे। मंसूर खान जी पार्टी खे टोड़णो आहे। जेकॾहिं असां हार मञी ऐं ज़फ़र मां हथु कढी छॾिया त उन जे ॿियनि साथियुनि में वॾी हिमत पैदा थी वेंदी। सर जेकॾहिं असीं हुनखे मारियो ऐं शहर ॿाहिरां उछलियो त मंसूर खान असांजे लाइ मसइलो पैदा करे सघे थो ऐं कोर्ट ताईं बि वञी सघे थो। पहिरियों हुन हमराह खे रूपोस ॾियणु आयो, पोइ सोशल मीडिया ते कुझु अहिड़ियूं ख़बरूं छॾियो त जीअं हर माण्हू खे इहा ख़बर पइजी वञे त फोरू आहे। उनखां पोइ उनखे मारे उनजो लाश इस्पताल में उछलाए छॾियो, को बि उनजो वारिस बि वेझो न ईंदो। हाणे तव्हां जो ॼाणे विया हूंदव त उनजो बिलो कीअं करिणो आहे। ओके सर, असां मथां को बि इल्ज़ाम न ईंदो ऐं हिन जो कमु तमामु जल्द थी वेंदो। अचो हाणे वॾा पक सम्झो, जीअं न इहो मसइलो हल थींदो त मुराद जा असांजे ॻीचीअ में हथ हूंदा। मालिक साईं मुराद खे ईमान ॾींदो, ख़ुदा कंदो त उहो वॾनि जो लिहाज़ ज़रूरु रखंदो। वॾा लिहाज़ जो वक़्तु गुज़री चुको, तो ॾिठो कोन हुयो मुराद पंहिंजा होश विञाए वेठो हुयो। जेकॾहिं हू हिते अचे ऐं असां सां छिकचिका करे त पोइ असांखे ख़ामोश रहणो पवंदो, छो त ॾोह असांजे छोकिरे जो आहे। हा हनीफ़ा, सोढल ग़लति क़दम खणी चुको आहे, हुनखे ईअं न करणु घुरिजे हा। अदा सॼो ॾोह बि सोढल जे मथां न ॾियणु घुरिजे, छोकिरीअ बि सोढल खे बताल कयो हूंदो। मञा थी त ॾोह गुलपरीअ जो हूंदो, पर जेकॾहिं असां मुराद सां इहा ॻाल्हि कई न त होश विञाए वेही रहंदो। हाणे मिठी बि माठ त मुठी बि माठ। हाणे मुराद जेतिरो बि छीछाड़ींदो न असांखे बर्दाश्त करिणो पवंदो। मञा थी तमामु सोढल ग़लति करे वियो आहे, उन में चाची हनीफ़ा जो ऐं चाचे काम जो को ॾोह न आहे। किथे ईअं न थिए त सोढल जी कावड़ तूं उन्हनि मां कढी। सोढल एॾो वॾो क़दम खयो आहे, तूं छा थी सम्झी त हुन पंहिंजे पीउ ऐं माउ सां सलाह कोन कई हूंदी? मूंखे नथो लॻे था जो सोढल चाचा वारनि खे ॿुधाए वियो हुजे। जेकॾहिं सोढल चाचा वारनि खे ॿुधाए हा न त चाचे वारा हुनखे कॾहिं बि सोढल खे इहो क़दम खणणु न ॾियनि हा। जेकॾहिं सोढ चाचा वारनि सां सलाह कई बि हूंदी न त उहे कॾहिं बि कोन मञींदा। हिन वक़्तु असांजी इज़त ढकियल आहे,
जे ॻोठ वारनि खे ख़बर पई त गुलपरी घर में न आई, सभु ईअं सम्झंदा त मुराद पंहिंजी भेण खे सोडल सां काॾे रवानो कयो आहे। मरियम, इहा ॻाल्हि मां बि सम्झां थो। हिन वक़्तु जेकॾहिं मूं चाचे वारनि सां छिक छिका कई न, त पोइ सॼे ॻोठ में असांजी बदनामी थींदी त सोढल गुलपरी खे भॼाए वियो आहे। इन जो इहो मतिलबु त कोन्हे त असां चाचे वारनि खे कुझु बि न चऊं। उन्हनि खे बंदूक त मां बि कोन हणंदुसि, पर उन्हनि खां सोढल जो ॾस पतो त पुछणो पवंदो न। छा था सम्झो अदा त सोडल चाचा वारनि खे ॾस ॾेई पोइ वियो हूंदो? वॾो चालाक आहे, उनजे ॾस पते जी कंहिंखे बि ख़बर कोन हूंदी। पर थी सघे थो त कंहिंसां ॻाल्हि ॿोल करे पोइ निकितो हुजे, छो त सोढल जे इन कदम खणण सां खून बि थी सघनि था। छा सोढल खे इहा ख़बर न हुई? अदा सोर जो नंबर भी बंद पियो मिले। उन निकिरण महिल नंबर मटाए छॾियो हूंदो, पर उनखे पोयां जो खुटको ज़रूर हूंदो। कंहिं न कंहिंखे फोन करे ॻोठ जो हाल अहवाल ज़रूर वठंदो हूंदो, ऐं पोइ असांखे सोढल जे उन नंबर जी ख़बर पवंदी। सोट, इन ॻाल्हि जी ख़बर मीर शाह नवाज़ सां कजे। हाणे इन ॻाल्हि खे ज़ाहिर करणु ॼण पंहिंजे मुंहं ते दांगी घुमाइण जे बराबरि आहे। अदा इहा ॻाल्हि घणो वक़्तु लिकंदी कान। जेसीं ताईं इहा ॻाल्हि खुलंदी न, एसीं ताईं प्लांट में असां को सख़्तु क़दम खणी वठंदासीं। अदा इहो पूरो धोखो असां सां मंसूर ख़ान ई कयो आहे। जेकॾहिं हाणे पलांद करणो आहे त पोइ मंसूर ख़ान सां ई कयो वञे। हाणे कंहिंखे बि बख़्श न आहे करिणो, ऐं न वरी कंहिं सां ॻाल्हियूं करणियूं। हिते हाणे उहो ज़िंदा रही सघंदो जेको ताक़तवर हूंदो। हथियारनि में बारूद भरे छॾियो। हाणे असां दुश्मन खे जवाब गोली सां ॾींदासीं। असीम हाणे मां को बि बहानो नथो चाहियां। 2 ॾींहंनि जे अंदरि अली ख़ान जो मौत ॿुधणु थो चाहियां। वधीक हाणे बाबा साईं बि इंतज़ारु करणु नथो चाहे। राति ॾींहुं हिकु करे तोखे इहो कमु करिणो पवंदो। हाशिम जो धके हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। ठीकु आहे। सौट, जेकॾहिं तूं इहो कमु करी थो त पोइ मां तोखे सोनो हार पाराईंदुसि। हार जी का घुर्ज न आहे, बाक़ी कमु 2 ॾींहंनि में थी वेंदो। पहिरियां असांखे टारगेट न मिलियल हुयो, हाणे असांखे इशारो थी चुको आहे। छा हाणे असां माठ करे वेंदासीं? मूंखे ख़बर आहे तूं माठ करे कोन वेंदे, पर तुंहिंजे अॻियां बि वॾो हाथी आहे, का मामूली ॻाल्हि न आहे। सौट, अॻियां उठ हुजे हाथी, खुरड़ी हण बि कोन ईंदोमांसि, छो त हाशिम जो धके हिकु हमरा पटी ते पूरो। त पोइ निशानो तव्हांजे साम्हूं आहे, मैदान खुलियल आहे। त पोइ मां बि ॾिसां त मुराद जहिड़े राकास खे कीअं था मुंहुं ॾियो। राकास हुजनि या बिल्ड राकास हुजनि, मुंहिंजी सट साण बि उनजे लाइ मुश्किल आहे, छो त हाशिम जो धके हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। यार ही छा पियो हले? हेॾे कर ॾिसूं छा पियो हले। ही छा यार, ही त ज़फ़र खे फुरकनि ते ॾेखारियो वियो आहे। छा ज़फ़र फुरक करे सघे थो? पोस्ट ॾिसी मां पाण परेशान थी वियो आहियां। पोस्ट ते छा लिखियो अथनि? इहो ई त कुझु दहशतगर्दनि खुलेआम दहशतगर्दी करे हिक खे मारे विधो, ऐं जेको फ़रार थी वियो उन साइड वठी हीअ फ़ौरन जी वीडियो क्लिप ठाही आहे, जेका हीअ अव्हां जे साम्हूं आहे। यार मञूं था त ज़फ़र फुरक कई ऐं माण्हू मारियो, पर 2 चेहरनि ते त निकाब हयो, ज़फ़र निकाब छो न हयो? ज़फ़र त पुलिस जी कस्टडी में आहे, सॼो ही पुलिस जो ड्रामो रचायल आहे। उहे जेके नकाब पोश आहिनि उहे असां 3 आहियूं। खुदा खुदा कर माराईंदे छा? मां कोन थो चवां, पर इहा पोस्ट कुझु ॾींहंनि में ज़रूरु ईंदी। यार इन खां पहिरियां जो घणी देरि थी वञे, असांखे बाबा तरफ़ हलणो पवंदो ऐं उन खे इन ॻाल्हि खां आगाह करणो पवंदो। इहो बाबा ई आहे
जेको पुलिस जे रचायल ड्रामे मां ज़फ़र खे आज़ाद कराए सघे थो। पोइ देरि न कयो, वापसि हलो, पहुचंदे पहुचंदे देरि थी वेंदी। अचो। दिल त चए थी तव्हां ॿिन्हिनि खे वठे दफ़ा दफ़ा कयां, जेको तव्हां असांखे पूरी बिरादरी में रुसवाए ख्वार कयो आहे। वाह शिरडी, जेकॾहिं तूं गैरतमंद आहीं त पोइ कर असांखे गभा गभा। ज़रूर तव्हांखे पूरो कयां, पर मूंखे छोकिरे रोके रखियो आहे। हाणे त असां ॻोठ में मुंहुं खणी हलण जहिड़ा बि न आहियूं। पोइ तोखे केरु थो चवे त तूं मुंहुं खणी हल? जेकॾहिं गैरती आहीं न त पोइ बंदूक खणी पाण खे हणी छॾ। दिलि त इहो चए थी त बंदूक खणी पाण खे पूरो करे छॾियां, पर मुंहिंजे खून जे इल्ज़ाम में मूं वारो छोकिरो फांसी पवंदो। तोखे घर में मरण जो लाचार न आहे, वञी दुश्मननि जे ॻोठ मर, तो मां बि जान छुटी पवंदी ऐं तुंहिंजे खून जे एवज़ छोकिरो बि 2-3 माण्हू फासाए विझंदो। इहा तूं मूंखे सलाह न ॾे, इन निभागी छोरी खे ॾे, जेका हिते वापसि अचण खां सुठो हुयुसि उते ज़हर खाई मरी वञे हा। हिन वक़्तु असांजा दुश्मन उते टंगियल हुजनि हा ऐं ककर जी ज़ाल बदे में वठी अचूं हा। जेकॾहिं न हू ककर जी ज़ाल खे हेॾे मोकिले न त पोइ असांजी छोकिरी खे वापसि कोन कंदा। हुननि असां सां पलांद कयो आहे, पंहिंजी छोकिरीअ खे पाण वटि रहाए ऐं असांजी छोकिरी असां ॾांहुं मोकिले छॾनि। अञा बि तूं नथो सम्झी त हुननि जी दिलि में छा आहे? हू चाहिनि था त असां वारो छोरो पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾे, जीअं हू असांजी छोकिरी खे तलाक ॾिन। भले असांजी छोरी जो हिते अछो मथो थी वञे, पर असां ककर जी ज़ाल खे तलाक कोन ॾींदासूं। चाचा, मुराद चए पियो त सोडल घणो वक़्तु असां खां लिकी कोन सघंदो, तमामु जल्द वञी हुन वटि पहुचंदासीं। हाणे इहा उमेद न रखिजो त सोडल तव्हां वटि ज़िंदा वापसि ईंदो। सोडल जो तव्हां वटि हाणे लाश ईंदो, लाश। मुराद खे चइजां त मुंहिंजी अछी ॾाढ़ी ॾे ॾिसे, मुंहिंजी पग जो मान रखे, असांजी पीढ़ीअ जो सहारो न खसे। चाचा, बेगरत औलाद ऐं भाव मोह चङो, बाक़ी तव्हांजे पीढ़ी जो सहारो असां ऐं मुराद आहियूं। उन लाइ तव्हां परेशान न थियो। छा मां जवान पुट जे मौत जी ख़बर ॿुधी बर्दाश्त करे वेंदसि? चाची, मौत खां वधीक असां इन कैफ़ियत मां गुज़रिया आहियूं। यकीन करियो, अॼु मुराद जो को बि भाउ मरी पए हा, उनखे एतिरो ॾुख न थिए हा, पर कल्ह खां वठी ॼणा ते मुराद जी दिलि ते विझ किरी पई आहे। हू दिलि खोले रोई बि नथो सघे, सकरात जी कैफ़ियत मां गुज़री रहियो आहे। हाणे ना ई उन मां का रहम जी उमेद रखो ऐं ना ई सोढल ते रहम करण वारो आहे। सोढ जिथे बि मूंखे हथ ईंदो उनखे उते ई पूरो करे पोइ वापसि ईंदुसि। कोन बशकू कंदो अदा, सोडल खे मुराद कोन बशकू कंदो। काइम, जेकॾहिं सोडल सां तुंहिंजो राब्तो थिए थो त चइजांसि हितां खां परे निकिरी वञी, घणो परे। पोइ असां हिन उमेद ते ज़िंदगी गुज़ारे वेंदासीं त असांजो पुटु ज़िंदा आहे, बाक़ी हुनजी मौत जी ख़बर ॿुधी जी जुरी पवंदो। काइम, सोप सीरियल दोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।